सारंग सिंधी जी ख़बर मूजिब बांदी शुगर मिल जी सीज़न शुरू थींदे ई शहर जा मुख्य रस्ता ऐं मेहरान हाईवे कमनि सां भरियल ट्रालियुनि जी कतारनि सबबि बंदि थी विया आहिनि, जंहिं करे आम शहरनि शागिर्दनि ऐं सरकारी मुलाज़िमनि जो गुज़रणु अज़ाब बणिजी वियो आहे। मेहरान हाईवे ते ट्रैफ़िक जाम थियण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे, जंहिं सबबि परे परे खां ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे सख़्तु मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। शहरनि मुतालबो कयो आहे त शुगर मिल इंतज़ामिया ट्रालियुनि लाइ अलॻि रस्ता ऐं सर्किल तयारु करे त जीअं आवाम खे हिन आज़ार मां निजात मिली सघे। नाज़रीन, बांदी शुगर मिल जे सीज़न शुरू थींदे ई शहर जा मुख्य रस्ता ऐं मेहरान हाईवे कमनि सां भरियल ट्रालियुनि जे कतारनि सां बंदि थी विया आहिनि।